प्रियालोमा जिते ॻोठ शौहलधाड़ी में मुड़ुस हथां ज़ाल क़तल थी वई। कुछ अरसो अॻु जवाबदार अब्दुशकूर ऐं मसमात पारस जी शादी थी हुई, जंहिं मां संदसि खे हिकु ॿार जी औलाद हुई, जंहिं बाद 6 महीना अॻु अब्दुशकूर ऐं पारस विच तलाक थी वई। तलाक बाद मक़तूला पारस पारां ॿार जे ख़र्च जे हर्जाणे जो केस ख़ैरपुर जी अदालत में जवाबदार शकूर मथां केस दाख़िल कयो वियो हो। केस जी अॼु ॿुधणी बाद मक़तूला पारस ऐं संदसि माउ मसमात शबाना ते जवाबदार पारां फायरिंग कई वई। गोली लॻण करे मसमात पारस क़तल थी वई, जॾहिं त क़तल थी वियल औरत जी वालदा शबाना सख़्त ज़ख़्मी थी पई। क़तल थी वियल पारस खे पोस्टमार्टम ऐं ज़ख़्मी थियल संदसि वालदा खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जो त जवाबदार वाक़े वारे हंधा फायरिंग कंदे फ़रार थी वियो। ज़ख़्मी औरत शबाना जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंखे ॻाड़ी मोरी अस्पताल मां सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।